अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं ॾिसी रहिया आहियो सिंध इश्यूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं डेपारजा खां नाज़न आलमानी जी। डेपारजा लॻोट हाजी परेल सोलंकी में गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जूं बुनियादी सहूलियतूं न हुजण जे करे ॻोठ जे मुअज़्ज़िज़ हाजी उस्मान सोलंकी, उस्ताद दीन मोहम्मद साबकी ऐं शागिर्दनि सिंध इश्यूज़ न्यूज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त हीउ असांजो स्कूल 2009 खां हलंदड़ आहे, पर हिन वक़्त ताईं स्कूल बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। स्कूल में न फर्नीचर, न बिल्डिंग, न वेहण जे लाइ कुर्सियूं आहिनि, न ई वरी शागिर्दनि जे लाइ पीअण जो पाणी आहे, न वॉशरूम आहे ऐं स्कूल जी चौदीवारी बि न आहे। हिननि वधीक चयो त असां पंहिंजी मदद पाण तहत हिकु कमिरो ठहिरायो आहे, जंहिंजी छित खे हंधा हंधा ॾार पइजी विया आहिनि। असांजे स्कूल में 150 खां मथे ॿार पढ़ंदा आहिनि ऐं असां हितां जे MP ऐं MNA ऐं हुकूमत सिंध तइलीम जे वज़ीर DC नौशर फिरोज़ खां मुतालबो कयूं था त फौरी तौरु नोटिस वठी असांजे स्कूल में सभु सहूलियतूं ॾिनियूं वञनि, जीअं मासूम शागिर्द ऐं नियाणियूं तइलीम पिराए सघनि ऐं उन्हनि मां बेचैनीअ जी लहर ख़तमु थिए, न त ॿी सूरत में सख़्तु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा सिंध इश्यूज़ न्यूज़ टीवी।